सिंधी कची चैनल जे सभी दर्शकन के मुझे हार्दिक नमस्कार। अज असांजे विच में एक दफ़ो वरी आहे श्री विजय केसवानी सर। श्री विजय केसवानी वास्तु शास्त्र जी एक जानी मानी हस्ती आहिनि। उन्हनि असांखे वास्तु शास्त्र ते चङी ॼाण ॾिनी आहे। अॼु असां इन सिलसिले खे अॻियां वधायूं था। सर तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। सर मां तव्हां वधीक पुछणु चाहींदमि, मां घणेई किस्सा ॿुधा आहिनि त जंहिंमें सुठो कमाईंदड़ सुठो नफ़ो कंदड़ फैक्ट्री ओचितो ई ओचितो बंदि थी वेंदियूं आहिनि, नुक़सान कंदियूं आहिनि। त छा इन जे पुठियां बि वास्तु शास्त्र जो हथु आहे? छा कोई वास्तु दोष हुअण जे करे इहो सभु थींदो आहे? तव्हां इहो ॾाढो सुठो सवाल पुछियो आहे। फैक्ट्रियूं बंदि थियण जा कई कारण थी सघनि था। ग़लति प्लानिंग थी सघे। मिल मालिकनि या फैक्ट्री ओनर्स अगरि मार्केट मां ॾाढो वधीक कर्ज़ खयो हुजे पर उन हिसाब सां अगरि उहो फैक्ट्रीअ खे वाधारो न करे सघिया आहिनि, उन जे करे बि ईअं थी सघे थो। वास्तु शास्त्र इन्हनि मां हिकिड़ो ज़रूर कंहिं हिसाब सां इन्वॉल्व थी सघे थो। वास्तु दोषनि जे कारण भी फैक्ट्रियूं बंदि थी सघनि थियूं, लेकिन उन्हनि जा असांखे उपाय बि आहिनि जिन जे करण सां उहे फैक्ट्रियूं सुठे नमूने सां मुनाफ़ो ॾेखारे सघनि थियूं। जेके भी असांजा 5 तत्व आहिनि, जीअं जल, अग्नि, धरती, वायु, आकाश, इन्हनि मां अगरि कोई भी हिकु तत्व ख़राब थी वञे थो या दूषित थी वञे थो त उन सां भी फैक्ट्रीअ जे कमकार ते असर थी सघे थो। मिल मालिक या फैक्ट्री ओनर्स ऐं वर्कर्स जे विच में तकलीफ़ूं थी सघनि थियूं, ॿिन्ही जे विच में झगड़ा थी सघनि था ऐं फैक्ट्री लॉकआउट थी सघे थी। पर असां इहो ॾिठो आहे त अगरि सही ढंग सां वास्तु जे नियमनि जो पालन कयो वञे त उहे फैक्ट्रियूं हमेशह सुठो मुनाफ़ो ॾेखारींदियूं आहिनि ऐं अॻियां वधनि थियूं। तव्हां हाणे असांखे इहो ॿुधायो त फैक्ट्रीअ जो वास्तु कंहिं हिसाब सां हुअणु खपे ऐं फैक्ट्रीअ जो मुख्य दरवाजो कहिड़ी दिशा में हुअणु खपे? फैक्ट्रीअ जो मुख्य दरवाज़ो जेको आहे उहो ओभर ॾांहुं यानी ईस्ट डायरेक्शन में हुजणु खपे, या अगरि पॉसिबल थिए त उन जो मेन दरवाज़ो असां उत्तर ॾांहुं बि ॾेई था सघूं, यानी नॉर्थ डायरेक्शन में भी रखी था सघूं। अगरि असांजो मुख्य दरवाज़ो फैक्ट्री जो या ऑफिस जो ओभर ॾांहुं आहे त हमेशा उते कमु कंदड़ जेके भी माण्हू आहिनि उहे सुठे नमूने सां हिक ॿिए सां वर्ताव कंदा आहिनि, हिक ॿिए सां मिली जुली रहंदा आहिनि। जेके भी पार्टनर्स आहिनि उन्हनि में पार्टनरशिप ऐं दोस्ती ॾाढी घणी थींदी आहे ऐं सुठे नमूने सां पंहिंजो कामकाज ॾे, पंहिंजे कार्य ॾे ध्यानु ॾेई सघंदा आहिनि ऐं उते सुठो वाधारो थींदो आहे। अगरि उत्तर दिशा में फैक्ट्रीअ जो मुख्य दरवाज़ो आहे त उतां जी जेके भी कार्य क्षमता आहे उहा डबल थी वेंदी आहे। जेके भी माण्हू आहिनि, जेके भी कमु कंदड़ आहिनि या जेको भी बॉस आहे, उहो पंहिंजो कार्य जाम सुठे नमूने सां करे सघे थो, जाम फोकस माइंडेड करे सघे थो ऐं जेतिरो फोकस उहो सुठे नमूने सां विल पावर सां पंहिंजे कमकार ॾे ध्यानु ॾेई करे रहियो आहे, उन हिसाब सां उन धंधे में ऐं उन मुनाफ़े में वाधारो थिए थो ऐं जेके भी माण्हू उते कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे भी प्रमोशन्स जा जाम सुठा चांसेस थींदा आहिनि। सर, फैक्ट्री में बॉयलर्स या जनरेटर्स कहिड़ी दिशा में रखणु खपनि? संगीता, फैक्ट्रीअ में बॉयलर्स या हैवी मशीनरी या जनरेटर्स जेके भी आहिनि उहे आग्नेय दिशा में रखणु खपनि, छाकाणि उन्हनि जे अंदरि लाइट पास थी रही आहे ऐं इन जे करे जेतिरो उन्हनि में करंट पैदा थी रहियो आहे ओतिरी उन्हनि में हीट एनर्जी यानी गरम शक्ति पास थी रही आहे। जेतिरी हीट एनर्जी उन में वधीक आहे त इन करे उनखे अग्नि दिशा में रखणु ज़रूरु घुरिजे। अगरि असां इनखे जल वारी दिशा में यानी ईशान्य डायरेक्शन में, जंहिंखे नॉर्थ ईस्ट भी चवंदा आहियूं, उन दिशा में अगरि रखियो त उते जाम तकलीफ़ूं थींदियूं आहिनि। जेके भी वर्कर्स आहिनि उहे सही ढंग सां कमु न कंदा आहिनि, पार्टनर्स में पाण में अनबन थींदी आहे, तकलीफ़ूं थींदियूं आहिनि, पाण में कोई भी व्यक्ति हिक ॿिए सां सुठे नमूने सां बर्ताव न कंदो आहे, किथे भी सिस्टमैटिक कमु न थींदो आहे। इन करे जेके भी बॉयलर्स आहिनि जंहिंमें भी लाइट करंट पास थो थिए पियो, इहे सभी जेके शयूं आहिनि, उपकरण आहिनि, इंस्ट्रूमेंट्स आहिनि, इक्विपमेंट्स आहिनि, इन्हनि सभिनी खे आग्नेय दिशा में यानी साउथ ईस्ट डायरेक्शन में ॾखण ओभर वारी दिशा में रखणु खपे ऐं ईअं करण सां उते जेको अग्नि तत्व आहे उहो अग्नि तत्व में सम्मिलित थी वञे थो ऐं इन जे करे उते जेको भी कार्य थी रहियो आहे उहो सुठे नमूने सां थींदो आहे। सर, फैक्ट्रीअ में हैवी मशीनरी कहिड़ी दिशा में रखणु खपे?
फैक्ट्रीअ में असांखे हैवी मशीनरी ॾखण ॾांहुं रखणु खपे। अगरि ॾखण ॾांहुं असां वटि जॻह कान्हे त असां ओलह पासे बि इन मशीनरी खे रखी था सघूं। इन्हनि डायरेक्शन्स में असां जेतिरो ॻोरो या भारी सामान रखंदासीं ओतिरो ई असांखे सुठो फ़ाइदो थींदो। जेका बि मशीनरी आहे उहो हमेशह रॉ मटीरियल जेको आहे उहो साउथ ईस्ट खां यानी आग्नेय दिशा खां पवंदो ऐं उनजो जेको फिनिश्ड प्रोडक्ट आहे, जेको ठही करे तैयार माल आहे, उहो सभु साउथ वेस्ट डायरेक्शन यानी नैऋत्य दिशा जी तरफ़ निकिरण थींदो। ऐं इन डायरेक्शन में निकिरण खां पोइ जेको बि सामान असां ट्रक्स वग़ैरह में लोड कयूं था उहो बि सॼो साउथ वेस्ट वारे दरवाज़े खां ॿाहिरि निकिरणु खपे त जेको बि माल आहे उहो असां वटि न बचंदो, जेतिरो बि माल आहे उहो खपजंदो वेंदो ऐं ओतिरो असांजे बिज़नेस में, असांजे व्यापार में असांखे मुनाफ़ो कमाइण जो मौक़ो मिलंदो। मूंखे पूरी उमेद आहे त श्री विजय केसवाणी जे वास्तु शास्त्र ते ॾिनल ॼाण जो सभु दर्शक भरपूर फ़ाइदो वठी रहिया आहिनि। हाणे मां पुछणु चाहींदसि विजय सर खां त रॉ मटीरियल कहिड़ी दिशा में रखिजे? जेको बि असांजे फैक्ट्रीअ जो कच्चो माल आहे या जेको बि असांजो रॉ मटीरियल आहे उहो हमेशह नॉर्थ वेस्ट डायरेक्शन यानी वायव्य दिशा में असांखे रखणु खपे। इहो उत्तर ओलह वारी साइड आहे। इन साइड में अगरि असां हुते स्टोरेज करे रहिया आहियूं त इहो ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। असांजो जेको तयार माल आहे उहो हमेशह साउथ वेस्ट डायरेक्शन यानी नैऋत्य ऐं ॾखण ओलह वारी दिशा में रखी सघिजे थो। फिनिश प्रोडक्ट्स हमेशह साउथ वेस्ट में ऐं जेको रॉ मटीरियल आहे उहो नॉर्थ वेस्ट में रखणु खपे त असांजो जेके बि तत्व आहिनि उहे वास्तु जे अनुसार हूंदा ऐं जेतिरा तत्व असां वधि में वधि ठीकु करे सघूं त ओतिरो ई फैक्ट्री अॻियां तरक़ीअ जी तरफ़ अग्रसर थींदी आहे। सर, फैक्ट्रीअ में बॉस ऐं अकाउंटेंट जी जॻह किथे हुअणु घुर्जे? फैक्ट्रीअ में बॉस जी पोजीशन जेकी आहे या उन्हनि जी ऑफिस जेकी आहे वो हमेशह साउथ वेस्ट में रखणु खपे यानी नैऋत्य दिशा में रखणु खपे, ॾखण ओलह पासे में रखणु खपे। छाकाणि त इन में राहु ऐं केतु ॿई ग्रह वेठा आहिनि। इन डायरेक्शन में राहु केतु हुजण जे करे जेको बि पित्र आहिनि उहे असांजे मथां आशीर्वाद ॾींदा आहिनि, उन्हनि जी हमेशह असांखे सपोर्ट मिलंदी आहे ऐं जेतिरी सपोर्ट उन्हनि खां असांखे मिलंदी आहे ओतिरो असां अॻियां तरक़ी कंदा आहियूं। अकाउंटेंट्स असां ॿिनि डायरेक्शन्स में रखी सघूं था। हिकिड़ो आहे साउथ ईस्ट यानी आग्नेय दिशा जेकी के ॾखण ओभर वारी डायरेक्शन आहे, उन दिशा में असां रखी सघूं था। छाकाणि कंप्यूटर्स बि असांखे उते ई रखणा आहिनि, उन्हनि में करंट पास थी रहियो आहे। अगरि असां साउथ ईस्ट डायरेक्शन में यानी आग्नेय दिशा में हिन कंप्यूटर्स ऐं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स जेके बि आहिनि उन्हनि खे रखूं था त उहे ख़राब ॾाढो देरी सां थींदा आहिनि ऐं इन्हनि खे अगरि असां ॿियनि डायरेक्शन्स में था रखूं या ॿियनि दिशाउनि में रखी रहिया आहियूं त उन्हनि में कुझु न कुझु तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि। जीअं कंप्यूटर्स असां अगरि ॿी दिशा में रखिया त हुन में कॾहिं वायरल प्रॉब्लम अची वेंदो आहे, कॾहिं ॿियो कुझु तकलीफ़ अची वेंदी आहे। त इन करे असांखे हिननि जे पर्टिकुलर डायरेक्शन्स में ई रखिणो हूंदो आहे। ॿी डायरेक्शन अकाउंटेंट्स जी आहे, उहा बॉस जे केबिन खां 2 फुट छॾे करे उन खां पोइ, पर इहा बि डायरेक्शन जेकी आहे उहा साउथ वेस्ट खां 2 फुट छॾे करे ॾखण जी तरफ़ असां उन्हनि जी केबिन रखी सघूं था। मेन पोजीशन जेकी आहे जंहिंजो कंट्रोल हुजणु खपे उहो आहे बॉस। इन करे उन्हनि खे साउथ वेस्ट नैऋत्य दिशा या ॾखण ओलह वारी दिशा में रखियो वेंदो आहे। उन खां 2 फुट परे पर ॾखण जी तरफ़ अकाउंटेंट्स खे असां विहारे सघूं था। चङो, हाणे इहो ॿुधायो त फैक्ट्री जे स्टाफ जा क्वार्टर्स किथे हुअण खपनि? स्टाफ जा क्वार्टर्स हमेशह वायव्य दिशा यानी नॉर्थ वेस्ट उत्तर ओलह वारी जॻह में रखणु खपनि। छाकाणि त इते रखण सां जेको बि स्टाफ आहे उहे सुठे नमूने सां कमु करे थो। उन्हनि जे अंदरि चंद्रमा जी शीतलता आहे, इन दिशा में चंद्रमा विराजमान आहे। इन करे जेको बि स्टाफ आहे सही ढंग सां प्लानिंग सां जेके बि असां इंस्ट्रक्शन्स उन्हनि खे ॾेई रहिया आहियूं, जेके बि उन्हनि खे असां टास्क ॾेई रहिया आहियूं त तव्हांखे हे सभु अॼु कमु करिणो आहे, उहो बराबरि समय ते पूरो थिए थो। पर अगरि कॾहिं बि नॉर्थ वेस्ट जॻह जे नॉर्थ वेस्ट डायरेक्शन जे जॻह ते साउथ वेस्ट में अगरि असां कॾहिं बि भुल चुक में बि पंहिंजे स्टाफ खे विहारियोसीं त उन सां बॉस ऐं जेको स्टाफ आहे उन्हनि जे विच में झगड़ा थी सघंदा आहिनि। स्टाफ जेको आहे पंहिंजी मनमानी करे सघे थो। इन करे हमेशह स्टाफ खे उन जे पोजीशन में वायव्य दिशा में रखणो आहे, जेका कि उत्तर ओलह वारी जॻह आहे। ऐं ॾखण ओलह वारी जेकी जॻह आहे जंहिंखे असां नैऋत्य दिशा चऊं था उते सिर्फ़ बॉस खे ई विहणु खपे।
हाणे इहो ॿुधायो त फैक्ट्रीअ में पाणीअ जूं टांकियूं कहिड़ी दिशा में हुअण खपनि? पाणीअ जूं टांकियूं असां ॿिनि दिशाउनि में रखी सघूं था। हिकु आहे ईशान्य, ॿी आहे नैऋत्य दिशा। ईशान्य यानी उत्तर ओभर वारी जगह, उत्तर ओभर वारी जगह, ऐं ॿी आहे ॾखण ओलह वारी जगह जंहिंखे असां नैऋत्य दिशा चऊं था। हाणे जेके बि पाणीअ जूं टांकियूं ज़मीन अंदरि पूरजी रहियूं आहिनि, जंहिंखे असां हेठि ज़मीन जे खोटे करे अंदरि स्थापित करे रहिया आहियूं, उहे सभु ईशान्य कोण में असां रखी सघूं था। ऐं जेके ओवरहेड टैंक्स आहिनि उन्हनि खे असां साउथ वेस्ट डायरेक्शन यानी नैऋत्य दिशा में रखी सघूं था। सर, मां चाहींदसि त तव्हां असां सां पंहिंजा अहिड़ा के आजमूदा शेयर कयो त जंहिंमें फैक्ट्री वास्तु दोष जे कारण बंदि थी वई हुजे ऐं उनजे पुठियां छा करण हूंदा, उहो असांखे महिरबानी करे सम्झायो। संगीता, मां मदुराईअ में हिकु वॾी फैक्ट्रीअ जे वास्तु लाइ वियुसि ऐं उहो मदुराई जा काफ़ी वॾा आसामी आहिनि जिते वापार उन्हनि जे खून में आहे। माना उन्हनि जी जेके 3 पीढ़ियूं आहिनि उहे इन ई बिज़नेस में हुयूं, इहा ई फैक्ट्री हुई। लेकिन जीअं मां तव्हांखे हमेशह चयो आहे त वास्तु दोष तॾहिं ई तव्हांखे पंहिंजो असरु ॾेखारींदो आहे जॾहिं असांजा ग्रह थोरा ठीकु न हुजनि या ठीक पोजीशन में न हुजनि या का क्रूड ग्रह जी महादशा असांजे मथां हुजे। त उन्हनि जे घर में बि इहे ई तकलीफ़ूं थी रहियूं हुयूं, उन्हनि जे फैक्ट्रीअ में बि उहे ई तकलीफ़ूं थी रहियूं। जॾहिं मां उते वियुसि त मदुराई में पहिरीं उन्हनि जी फैक्ट्री में जीअं मां गिरियुसि त मां पहिरीं ॾिठो त उन्हनि जो जेको मुख्य दरवाज़ो आहे उहो साउथ वेस्ट डायरेक्शन में हो, कर्ज़न वारी जॻह में हुयो, पितृ दोष जो निर्माण थी रहियो हुयो ऐं उहो नैऋत्य दिशा जे कारण उन्हनि ते कर्ज थी रहिया हुआ। इहा सेम फैक्ट्री हुई जॾहिं इन्हनि जा ग्रह सुठा हुया, उन वक़्तु इन्हनि इन फैक्ट्रीअ मां जाम मुनाफ़ो कमायो, करोड़नि में मुनाफ़ो कमायो, पर हाणे ओतिरो ई करोड़नि में हो घाटे में वञी रहिया हुआ। बॉस जी जॻह जेकी नैऋत्य दिशा में आहे यानी ॾखण ओलह पासे वारी जेकी दिशा आहे, उन जे जॻह ते उन्हनि बॉस जी केबिन रखी हुई वायव्य दिशा में, ऐं वायव्य डायरेक्शन में जंहिं दिशा में असांखे पंहिंजे स्टाफ खे विहारणो आहे ऐं वर्कर्स सेक्शन खे विहारणो आहे, उहे सभई बॉस वारी जॻह में वेठा हुआ। त हे जॾहिं हिकु ॿियो इंटरसेक्शन थी वियो, इंटर एक्सचेंज थी वई डायरेक्शंस जी, माना हिक जी जॻह ते ॿियो तत्व भारी थी वियो, उन वक़्तु इन्हनि जे विच में मनमुटाव शुरू थी वियो ऐं जेके बि वर्कर्स आहिनि उहे स्ट्राइक ते हली विया ऐं फैक्ट्री लॉकआउट थियण जे कगार ते पहुची वई। पर जॾहिं असां उन में थोरा उपाय कयासीं ऐं उन उपाय करण खां पोइ उहा फैक्ट्री अॼु जाम सुठे नमूने सां मुनाफ़ो कमाए रही आहे। उन में जेके जनरेटर आहे उहो बि ठीक जॻह ते न हुयो। जनरेटर जेको हुयो उनखे ब्रह्म स्थान ते उन्हनि रखियो हुयो, इन करे उन फैक्ट्री जो जेको ओनर हुयो, जेको मेन पार्टनर हुयो, उनखे हार्ट अटैक बि थियो हुयो, हार्ट जो प्रॉब्लम थियो हुयुसि। छाकाणि त जॾहिं असां वास्तु देवता जे मर्म स्थान ते, हार्ट सेंटर ते, यानी तव्हांजे वास्तुअ जो चाहे उहो फैक्ट्री हुजे, ऑफिस हुजे, घर हुजे, उन जे सेंटर में विच में अगर का भी हैवी शइ रखो था या उतां कोई बीम पास थो थिए या पिलर पास थी रहियो आहे या अहिड़ी काई शइ आहे जंहिंमें करंट पास थी रहियो आहे, अगर उहो तव्हां उन जे दिलि जे मथां रखो था त उहो ई असर उन जॻह जे मालिक जे मथां थींदो आहे। इन करे हमेशा पंहिंजे घर जो विच खाली, खुलो ऐं साफ़ सुथरो रखो त तव्हांखे इहे मुश्किलातूं घटि ईंदियूं। ॿियो जेको मां किस्सो ॾिठो हिकु 5 स्टार होटल जो, जेकी 5 स्टार होटल ॿिए कंहिंखे लीज ते ॾिनी वई, पर जीअं ई उहा लीज ते वई त उहो नओं मालिक जेको आहे उन मूंखे सॾु करायो ऐं मूंखां पुछियईं त हिन जॻह में कहिड़ियूं वास्तु दोष आहिनि, तव्हां उहो उन ते ज़रा रोशनी विझो ऐं मूंखे ॿुधायो ऐं मूंखे गाइड कयो त कंहिं हिसाब सां असां इन वास्तु दोषनि जो निवारण करे सघूं था। जॾहिं मां उन्हनि वटि वियुसि त उन्हनि जो मेन दरवाज़ो, जेके मेन डायरेक्शन हुई एंट्रेंस 5 स्टार होटल जी ऐं रिसेप्शन वग़ैरह हुई, उहा वेस्ट डायरेक्शन में हुई यानी ओलह पासे में हुई। ऐं उन खां पोइ जेके भी अग्नि ऐं जल तत्व आहिनि, यानी जिते असांखे पाणीअ जूं टांकियूं रखणियूं हुजनि या जिते भी असांजी लेक, असांजी स्विमिंग पूल हुजणु खपे, त उन स्विमिंग पूल जी जॻह ते उन्हनि जनरेटर रखाया हुया ऐं जनरेटर वारी जॻह ते स्विमिंग पूल रखाई। अग्नि ऐं जल ॿई पाण में अलॻि अलॻि डायरेक्शन्स में थी विया, इंटरचेंज थी विया। ॿ मेन तत्व जेके असांजे ज़िंदगीअ में भूकंप वांगुरु असर करे सघनि था, उहो जॾहिं अग्नि जल वारी जॻह में ऐं जल
अग्नि वारी दिशा में हुजे त उते हमेशा नुक़सान ऐं ॾाढियूं तकलीफ़ूं ऐं रंडकूं थींदियूं आहिनि। जेको बि असां कार्य कयूं था उहो कार्य कॾहिं टाइम ते पूरो न थी सघंदो आहे। ऐं हेॾी सुठी बढ़िया ठहियल 5 स्टार होटल बि सुठी सर्विस ॾियण खां उन खां पोइ बि बंदि थी वई आहे, या उहा 5 स्टार होटल लीज ते ॿिए कंपनीअ खे ॾिनी वई आहे। इन जा इहे मुख्य कारण आहिनि त वास्तु दोष पूरी तरह सां ग़लति हुयो ऐं रेमेडीज़ करण खां पोइ अॼु उहा ई सेम 5 स्टार होटल ॾाढी सुठे नमूने सां तरक़ी करे रही आहे। टियों केस मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त हिकिड़ो ऑफिस हुई, मां बिज़नेस न ॿुधाईंदुसि ऐं लोकेशन बि न ॿुधाईंदुसि छाकाणि टीवी चैनल ते असां ॻाल्हाए रहिया आहियूं। उहो बि जाम सुठो बॉम्बे में मुंहिंजा क्लाइंट आहिनि, सॼी दुनिया लॻभॻि उन्हनि खे सुञाणे छाकाणि त मीडिया में ईंदा रहंदा आहिनि। त उन व्यक्ति जी ऑफिस बि जेकी हुई उहा ग़लति डायरेक्शन में रखियल हुई, उहा नॉर्थ वेस्ट डायरेक्शन में यानी वायव्य दिशा में रखियल हुई जिते स्टाफ हुजणु खपे। त इन करे स्टाफ उन्हनि जे मथां कुझु केस कया हुया जंहिंमें हमेशा हे मालिक जेको आहे उहो टेंशन में रहंदो हुयो। काफ़ी मीडिया में बि इहे ॻाल्हियूं उछलियूं हुयूं, हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम लॻा, पर जीअं ई असां उहे रेमेडीज़ कयूं, सही ढंग सां उहे उपाय कया जिन सां उहे वास्तु दोष जा निवारण थी विया, उन खां पोइ सभु कुझु आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट थी वियो। ऐं जेको बि हिक ॿिए जे मथां केस उन्हनि कया हुआ, हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम लॻाया हुआ, उहे सभु कुझु प्यार मोहबत सां उहे ॻाल्हियूं ठही वियूं ऐं अॼु उहे सभु सुठे नमूने सां तरक़ी करे रहिया आहिनि ऐं बिल्कुलु ख़ुशहाल आहिनि। विजय सर, मां पुछणु चाहियां थी त मुंहिंजा हस्बैंड महिनत त जाम कंदा आहिनि पर पैसो हथ में टिकंदो कोन अथनि, त घर जो पैसो जेको अचे थो, कमाई जेकी अचे थी, उहो कहिड़ी दिशा में रखणु खपे, कहिड़ी दिशा में पाण पंहिंजी तिजोरी रखूं त जेको फिज़ूल ख़र्ची बि न थिए ईअं ऐं पंहिंजे घर में पैसो टिके, धन में बरकत थिए, त उन लाइ कोई उपाय ॿुधायो। संगीता, असांजे घर में अगरि पैसो नथो टिकजे, जाम महिनत करण खां पोइ बि पैसो जेको आहे उहो असां टिकजे नथो या उन में बरकत नथी थिए, त तिजोरीअ खे हमेशा साउथ वेस्ट डायरेक्शन में रखणु खपे। साउथ वेस्ट यानी नैऋत्य दिशा, ॾखण ओलह वारी दिशा आहे ऐं उन में जेको दरवाज़ो खुलंदो त उहो उत्तर दिशा ॾांहुं खुलंदो। त अहिड़ी जॻह ते अगरि असां पंहिंजो पैसो रखूं था या असां चेक्स रखूं था या असां कहिड़ा बि फाइल्स आहिनि जेके कोर्ट वग़ैरह केसिस में आहिनि या अहिड़ो कोई बि तकलीफ़ आहे जंहिंमें प्रॉपर्टीअ सां कोई डिस्प्यूट आहे, त उहे फाइल्स, उहे चेकबुक्स, उहे जेके बि असांजा प्रॉपर्टी सां रिलेटेड कम आहिनि या कैश आहे, उनखे हमेशा साउथ वेस्ट डायरेक्शन में ई रखणु खपे। ईअं करण सां बरकत बि थींदी आहे ऐं उन खां पोइ जेको बि असां नओं कमु कयूं था उन में वाधारो बि थींदो आहे, उन में असांखे सुठो मुनाफ़ो बि थींदो आहे। मां चाहींदसि त दर्शक बि इन ॻाल्हि जो ध्यानु रखनि त उन्हनि जे घर जी तिजोरी बि नैऋत्य दिशा में हुजे त जीअं उन्हनि जे घर में बि हमेशा धन जी बरकत रहे। विजय सर, मां पूजा पाठी चङी आहियां, मुंहिंजी भॻवान में ॾाढी श्रद्धा आहे, त मंदिर मां चाहींदी अहिड़ी जॻह ते हुजे त पाण सुठी तरह पूजा करे सघूं। त हाणे उन बारे में थोरो ॿुधायो भई घर जे मंदिर कहिड़ी पासे हुअणु? संगीता, असांखे मंदिर हमेशा अहिड़े जॻह ते रखणु खपे जेको सभ खां सुठी लोकेशन ते हुजे ऐं उते जी ऊर्जा ऐं उतां जी शक्ति ॾाढी सुठी पॉज़िटिव हुजणु खपे। सभ खां सुठो कॉर्नर आहे नॉर्थ ईस्ट, जंहिंखे असां उत्तर ऐं ओभर जो मध्य चवंदा आहियूं, उनजो विच आहे ऐं ॿिन्ही जी शक्तिअ जो उते मेल आहे। सूरज जी शक्ति ऐं धरतीअ जी जेकी चकमक वारी शक्ति आहे या ग्रेविटेशनल पुल आहे, उन्हनि ॿिन्ही जी शक्ति उते समाहित आहे। जंहिं महिल बि असां ईशान्य दिशा में पंहिंजो मंदिर रखी करे पूॼा कयूं था या मेडिटेशन या ध्यान कयूं था, त उन महिल जेकी बि असांखे ईश्वर या गुरु कृपा मिले थी, उन जो प्रभाव, उन जो असर हज़ारे गुना वधीक थिए थो। त उन में असांखे ईअं लॻंदो आहे भई असां जॾहिं हिते वेही करे असां पूॼा कयूं था त उन महिल असांजो मन पूरी तरह सां शांत थी रहियो आहे, एकाग्र चित्त थी रहियो आहे। त जेतिरो फोकस असां हुन पूजा ते कंदासीं ओतिरो ई असां में विल पावर जी डेवलपमेंट थींदी, ओतिरो ई असांजे अंदरि स्फूर्ति ऐं ताक़त महसूस थींदी त असां पंहिंजे जीवन जूं जेके बि कठिनायूं या मुश्किलातूं आहिनि उन्हनि सां लड़ी सघंदासीं, उन्हनि सां सुठे नमूने सां असां हिकु तालमेल ठाहे सघूं था, जंहिंजे करे असांजो जीवन पहिरीं खां बि सुठो ऐं ख़ुशियुनि सां भरपूर थी सघे।